इमरान खान ऐं संदसि पार्टी नेब तरमीमी बिल ते वोटिंग खां पासो कयो। छा वोटिंग में हिस्सो न वठंदड़ पार्टी अदालत में दावा दाख़िल करे सघे थी? को बि मेंबर ऐवान में खाली छॾे सघे थो? छा पार्लियामेंट जा मामला अदालत में खणी अचण सां पार्लियामेंट कमज़ोर न थींदी? सुप्रीम कोर्ट नेब तरमीम केस में पीटीआई ऐं इमरान खान जे कंडक्ट ते सवाल उथारे छॾिया। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क सना त इस्तीफ़ा मंज़ूर न थियण जो मतिलबु रुकनियत बरक़रार आहे। कानून साज़ी वक़्तु बाइकआउट करण ऐं बाद में अदालत अचण सां जमहूरियत कमज़ोर न थींदी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क सना त हिन नुक़्ते ते इमरान खान खां जवाब तलब कयो वेंदो। छा हिन नुक़्ते ते अवामी मफ़ाद जो केस न ॿुधूं त दरख़्वास्त गुज़ार जो कंडक्ट ठीक न हो? पार्लियामेंट जो बाइकआउट पीटीआई जी सियासी हिकमत अमली हुई। लाहौर हाईकोर्ट पंजाब में इलेक्शन जी तारीख़ ॾियण बाबति तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अॼु ई ॿुधाइण जो इम्कान। जस्टिस जवाद हसन आईजी पंजाब खां पुछाणो कयो त अवां इलेक्शन कमीशन जी सिक्योरिटी बाबति छा चवंदा। आईजी जवाब ॾिनो त पंहिंजूं तजवीज़ूं इलेक्शन कमीशन खे ॾिनियूं आहिनि। जेको फ़ैसिलो इलेक्शन कमीशन कंदी उनखे क़बूल कंदासीं। लाहौर हाईकोर्ट इलेक्शन कमीशन जे 43 तकनि ते नंढी चूंड रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। पीटीआई जे 43 मेंबर्स जो इस्तीफ़ाउ मंज़ूर करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते 4 सिफ़रनि ते ॿधल उबूरी फ़ैसिलो जारी। अदालत चयो त इलेक्शन कमीशन ॼाणायल 43 ई तकनि ते इलेक्शन जो शेड्यूल जारी न करे 7 मार्च ताईं पीटीआई मेंबर्स खे डी नोटिफाई करण वारो नोटिफिकेशन मुअत्तल कयो वञे थो। अदालत दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मंज़ूर कंदे धुरियुनि खे बि नोटिस जारी करे छॾिया। कोशिश करेंगे इंशाल्लाह कि पाकिस्तान दूसरी दफा अपनी तारीख में IMF का प्रोग्राम मुकम्मल करे। इसके नतीजे में जो कैलकुलेटेड हमारा है नेक्स्ट ट्रेंड जो है वो $1.2 बिलियन की 894 मिलियन SDRs वी विल बी एंटाइटल टू। 170 अरब के जो फिस्कल वेजेस हमें टैक्सेस लगाने होंगे और हमारी हत्तुल इम्कान यही कोशिश है कि कोई ऐसा टैक्स न लगे जो कि डायरेक्टली गरीब इनडायरेक्ट तक असर होता है लेकिन डायरेक्टली किसी भी आम कॉमन आदमी के ऊपर बोझ न बने। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी की जो कमिटमेंट है वो इस वक्त जो है करीबन पूरी हो चुकी है। जो 50 रुपए की डीजल पर दी उसमें 4 पूरे हो चुके हैं। तो इस पे जो बैलेंस है 10 रुपए वो हमें 5 रुपए 1 मार्च 1 अप्रैल को, बट ऑटोमेटिकली दैट हैड टू बी डन। जाहिर है कि अगर 170 के लाने तो हमें एक मिनी फाइनेंस ऑर्डिनेंस लाना पड़ेगा या बिल लाना पड़ेगा। IMF सां मुआहदे तहत 170 अरब रुपयनि जा नवां टैक्स लागू थींदा। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर साख्तार मिनी बजट आणण जो बि इशारो ॾेई छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साख्तार चयो त इत्तेहादी हुकूमत इमरान सरकार जे दौर में थियल मुआहदे ते अमल करे रही आहे। कोशिश हूंदी त पाकिस्तान ॿियो भेरो IMF जो प्रोग्राम मुकमल करे। IMF पैकेज में 170 अरब रुपयनि जा नवां टैक्स लागू थींदा। कोशिश हूंदी त अहिड़ो टैक्स न लॻायो वञे जंहिंसां अवाम ते सिधे रीत ॿार पवे। IMF जो प्रोग्राम मुकमल थियण सां $1.2 अरब मिलंदा। गैस जे शोबे में गर्दिशी कर्ज़ ख़त्म करणा पवंदा। पेट्रोल ते वधीक लेवी टैक्स लागू न थींदी। डीज़ल ते रहियल 10% लेवी लॻाई वेंदी। इलेक्शन कमीशन आरो एहतजाज ऐं सरकारी कम में मुदाख़लत वारे केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जी तिबी बुनियादुनि ते मुस्तक़िल हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद जी दहशतगर्दी रोड अदालत इमरान खान खे 15 फरवरी ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो त इमरान खान खे वीडियो में घुमंदे फिरंदे ॾिसी सघिजे थो। इमरान खान अदालत में पेश थिए 11 ज़मानत केस जो फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी ते क़त्ल जी साज़िश जो इल्ज़ाम लॻाइण ते गिरफ़्तार कयल अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद ज़मानत लाइ इस्लामाबाद हाईकोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। शेख रशीद दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त सियासी इंतकाम जो निशानो बनाइण लाइ मथस केस दाख़िल कया विया। मुतासिर धुर न पर कंहिं ॿिए जे फ़रियाद ते केस दाख़िल कया विया। ज़मानती मसइला जमा कराइण लाइ तयार आहियां। अदालत खे इस्तदा आहे त ज़मानत मंज़ूर कई वञे। खिते में सामूंडी तहफ़्फ़ुज़ सां गॾु मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण जी गॾिजी ज़रूरत आहे। मैरीटाइम सामूंडी वापार जे तहफ़्फ़ुज़ में अहम किरदारु आहे। कराची में पॾई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अमन मश्किल वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान 85% वापार समुंड ज़रिए कंदो आहे। सामूंडी वसीला इस्तेमालु करण सां ईंदड़ नसल खे फ़ाइदो थींदो। पाकिस्तान सामूंडी तहफ़्फ़ुज़ लाइ हर वक़्तु तयारु आहे।
सिंध में प्राइवेट कर्ज़नि ते ब्याज ख़त्म करण जो बिल सिंध असेंबली में पेश। सूबाई वज़ीर सईद गनी बिल पेश कंदे चयो आहे त ब्याज खे कंट्रोल करण जी कोशिश कंदासीं। स्पीकर बिल कमेटीअ ॾांहुं उमाणे छॾियो। GDA MPA आरिफ मुस्तफ़ा जतोई कणक जे अघ में नोटिफिकेशन जारी न थियण बाबति ध्यानु छिकायो नोटिस पेश कंदे चयो त सिंध हुकूमत कणक जे सरकारी अघ जो अञा ताईं नोटिफिकेशन जारी करण में नाकाम थी रही आहे। कणक जो ख़रीद करण आबादकारनि खे 5,000 ॾियण जो ऐलान थियो पर अञा ताईं पैसा नाहिनि मिलिया। सूबाई वज़ीर सईद गनी जवाब ॾींदे चयो त सूबे में कणक जो सरकारी अघु 4,000 रुपया मण करण जो नोटिफिकेशन जारी थियो आहे। 1.4 मिलियन मैट्रिक टन ख़रीदारीअ जो टारगेट आहे। क्यामाड़ी जे अली अहमद ॻोठ में मुबैना ज़हरीली गैस पकड़जण सबबि माण्हू जे फौत थियण वारे वाक़े में DC ऐं DIG जे सिंध जे बयान में तज़ाद आहे। सिंध हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहं वारी ॿुधणीअ जो लिखत में हुकुम जारी करे छॾियो। अदालत चयो त सिंध पुलिस पाण कार्रवाई छो न कई, सरकार जे फ़रियाद ते केस दाख़िल छो न थियो। DC मूजिबि शहरी खादिम हुसैन जे घर भातियुनि खां अलावा को बि फौत नाहे थियो। IG पुलिस वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए रियासत जी फ़रियाद ते केस दाख़िल करे। कराची जी एंटी करप्शन कोर्ट नस्ला टावर में गैर कानूनी तौर तामीर जी इजाज़त ॾियण वारे केस में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे अॻूणी डायरेक्टर मंज़ूर कादिर काका समेत 4 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। इश्तिहारी करार ॾिनल ॾोहारियुनि में खैर मोहम्मद, मोहम्मद असलम ऐं इरफान शामिल। जांच ऑफिसर अदालत खे आगाह कयो त मंज़ूर काका जे नाले ते का बि मिल्कियत नाहे। नामियारो शाइर अदीब ऐं ड्रामा लेखक अमजद इस्लाम अमजद 78 वरनि जी ॼवार में दिलि जो दौरो पवण सबबि लाहौर में लाॾाणो करे वियो। अमजद इस्लाम अमजद 40 खां वधीक किताब लिखिया। खेसि प्राइड ऑफ परफॉर्मेंस ऐं सितारा इम्तियाज़ समेत केतिरनि ई एवॉर्ड सां पिणु नवाज़ियो वियो।